सकरण शहर ऐं तालके में बदतरीन लोड शेडिंग के हवाले से हिते सभु शहरी ऐं सियासी तंज़ीमूं सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर हेस्को ते उन्हनि एहतजाजनि जो को बि फ़र्क़ु नथो पवे। उन सिलसिले में ऑल पार्टीज़ अलायंस पारां सकरण में मुसलसिल हड़ताल खां पोइ 2 ॾींहनि जी हड़ताल एसी ऑफिस नवाब शाह ॾोह शुरू कई आहे। बुख हड़ताल ते वेठल कारकुननि ऐं अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो सकरण में लगातार जेका असां 12 कलाक 14 कलाक 16 कलाक लोड शेडिंग कई पे वञे। ॿारहाड़ी तोड़े शहर के फीडरनि ते रिकवरी भी तमाम बेहतर आहे, लाइन लॉसिस भी जेको आहे उहो बि तमामु घटि आहे। तंहिंजे बावजूद भी ही वबडा जा अमलदार जेके पंहिंजी नाहली ऐं बदमाशी ऐं करप्शन जे करे असांजे मुतालबनि ते गौर न पिया कनि। MNN के जे अख बि कांदी खोले न को उन्हनि जे कननि ते का जूं चोरी आहे, उहे जेको आहे गहरी निंड में सुता पिया आहिनि था। छाजे करे उन्हनि खे जेको आहे हिकिड़ी लाइट फ्री में भी मिले पई, उन सां गॾो गॾु हुननि जी लाइट वञे ई नथी। मीटिंग करे उन में आइंदा जो लाइमल जोड़ींदासीं। उन में जेको नेशनल हाईवे ब्लॉक करण ऐं उन सां गॾो गॾु हेस्को चीफ जो जेको ऑफिस जो हैदराबाद में घेराव करण शामिल हूंदा। 14 कलाक 12 कलाक लाइट बंद रहे थी, पर 6 कलाक भी तव्हां टाइमिंग खां कयो न। अॼु हिकिड़ो टाइम आहे, सुभाणे वरी ॿियो टाइम आहे। दोस्तों, काजियाबाद में 4 घंटे की लोड शेडिंग है, मोरो में 4 घंटे की लोड शेडिंग है, थारूशाह में 4 घंटे की लोड शेडिंग है, लेकिन सकरण में 12 से 15 घंटे की घेरेवलानिया लोड शेडिंग है। जेकर असांजो अज़ालो न थियो त असां वटि खोड़ सारा ऑप्शन मौजूद आहे। असां हेस्को चीफ जे ऑफिस जो भी घेराव करे सघूं था ऐं क़ौमी शहरा ब्लॉक करे सघूं था, जंहिंजी ज़िम्मेवार हेस्को सकरण हूंदी। कैमरामैन रफ़ाकत वारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाब।